अस्सलामुअलैकुम या अली मदद। जी तो दोस्तों मां शुआब फुल पोटो मुझे चैनल 2026 नात खां हली रहियो आहे। मां तव्हांखे इन जे बारे में कुझु अर्ज़ु करणु चाहींदुमि। तव्हां ख़ासि करे सिंधी भाइरनि खे ऐं मुतबान मुंहिंजी गुज़ारिश आहे तव्हां मुंहिंजे यूट्यूब खे ॾिसो ऐं उनखे फॉलो ऐं लाइक ज़रूरु कयो। अगरि तव्हां वटि वीडियो मुंहिंजो पहुचे थो उनखे बराबरि उनखे तव्हां ॾिसो ऐं उनखे एंड तक ऐं जेको तव्हांखे मौज़ू कंहिं शइ जे लाइ खपे तव्हां कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदो। छो जो अॼुकल्ह जे मुआशिरे में काफ़ी नातियूं चईंदा आहिनि कुझु सिंध जे हुकुमरान जे ख़िलाफ़ु। छो जो अॼुकल्ह सिंध में छा हली रहियो आहे सिंध जे लाइ। ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ नात ख़्वान दस्तगीर बादशाह मुर्शिद जे लाइ ऐं मुंहिंजो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी बगदादारो साईं मुर्शिद पीर पगारो ऐं तव्हां भाइरनि खे इन जे लाइ मां ख़ासि दावत ॾींदुमि। जीअं शाह साहिबु फरमायो आहे माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, कंहिं माण्हू मंझि अचे बुई बहार जी। हमेशह महिनत कयो। महिनत में इंसान केतिरो कोई कंहिंखे तनक़ीद करे थो उनजी तनक़ीद सां को मसइले सां कोई फ़र्क़ु न पवंदो। तव्हां पंहिंजी महिनत जारी रखो इंशा अल्लाह ताला ऐं अल्लाह जो हबीब कंदो तव्हां पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पहुचंदव। ऐं जेतिरो थी सघे तव्हांजे दिलनि में कंहिं शइ जे लाइ नफ़रत आहे उहो ख़तमु कयो। हमेशह मोहबत प्यार सां रहण जी कोशिशि कयो ऐं जेतिरो थी सघे तव्हां खां ॿियनि जे लाइ हेल्प कयो। ऐं मां त तव्हांखे अॼु मुंहिंजो पहिरियों दफ़ो यूट्यूब ते अचण जो इहो मक़सदु हो ऐं मां काफ़ी ॿ टे दफ़ा नातियूं चयूं शुरूआत मुंहिंजी 2026 में थी आहे। मां पाण सुखिरपुर मीरस जो आहियां ऐं मुंहिंजो शहर पीरगोठ आहे ऐं मां हिते कराची शहर में मां हिते कारा वेस कुंवारनि जा मेरा मोर न थियनि, कारा वेस कुंवारनि जा मेरा मोर न थियनि, इश्क जिनी जे अंदर में से पल पल पूर पवन से निभागे रत रोवन पिरी जिन जा परदेस में। मुंहिंजो यार ऐवान ऐं मुंहिंजो काफ़ी तव्हांखे मां भाइरनि खे मुतबान दोस्तनि खे मुतबान के जेके बि यूट्यूब चैनल ॾिसनि था उन्हनि खे जो मां गुज़ारिश ऐं इन नवाज़िश आहे मां ऐं एतिरो मुंहिंजो पहिरें दफ़ो मुंहिंजो मक़सदु अचण जो इहो हुयो ऐं मूंखे तव्हां भाइरनि खे सपोर्ट जी मूंखे ज़रूरत आहे। अगरि तव्हांजी सपोर्ट ऐं तव्हांजी मोहबत तव्हांजी हूंदी इंशा अल्लाह ताला हिकिड़े ॾींहुं कंहिं न कंहिं मौज़ूअ जे हिसाब सां मां तव्हां भाइरनि जे विच में वेंदुमि। तव्हां जेतिरी तव्हांजी मोहबत हूंदी मोहबत तव्हां ॾींदव इंशा अल्लाह ताला ओतिरो असां तव्हांखे उनजो जवाबु ॾींदासीं। जेको तव्हां ॾिसो था महिरबानी तव्हांजी। मां जिथे बि मुंहिंजा सिंधी भाइर हिते हो पाकिस्तान में हो पाकिस्तान खां ॿाहिरि हो कहिड़े बि मुल्क में तव्हां रहो था तव्हांखे मुंहिंजो सलाम ऐं तव्हांखे इहो ई मां चवंदुमि भाइरनि खे अगरि यूट्यूब चैनल तव्हां ॾिसो था तव्हां वटि मुंहिंजो वीडियो अचे थो कम से कम उनखे पूरो ॾिसो उनखे लाइक तव्हां ज़रूरु कजो। तव्हांजी लाइक तव्हांजी सब्सक्राइब तव्हांजो फॉलो करणु असांजे लाइ वॾी हिकिड़ी सुठी ॻाल्हि थींदी ऐं असांजे लाइ इहो थींदो त असांजे सिंधी भाइरनि खे असांजी का शइ पसंदि अचे थी। इन जे लाइ तव्हां भाइरो मां तव्हांखे हमेशह जे लाइ इहो ई चवंदुमि सिंध ही असांजी सॼी सोन आहे ऐं सिंध जा जिथे जिथे माण्हू जिथे जिथे रहनि था सिंधियुनि खे वरी बि सलाम। सिंधी हुजो पंजाबी हुजो पठान हुजो सराकी हुजो कोई बि हुजे असां पहिरियों सभ खां अॻु में असां पाकिस्तानी आहियूं। पाकिस्तान खां बाद में असां क़ौमुनि में विरायूं था। का सिंधी क़ौम थी थिए का पंजाबी क़ौम थी पर मगर जिथे बि पाकिस्तानी आहिनि सभु असांजा भाइर आहिनि ऐं का जेकियूं असांजूं फीमेल भेनरियूं ॾिसनि। जीअं त मुंहिंजो दोस्तो मुंहिंजो भाइरो मुंहिंजो इहो तव्हां ताईं हो तव्हां साईं मां आयुमि तव्हांजे मुखातिब थी सघियमि इंशा अल्लाह ज़िंदगी रही त कंहिं नेक्स्ट टाइम तव्हां भाइरनि जे विच में इंशा अल्लाह हूंदुमि। तव्हांखे वरी बि इहा मुंहिंजी मुतमान गुज़ारिश आहे जेतिरो थी सघे तव्हां चैनल खे लाइक ऐं फॉलो ज़रूरु कजो। शुआब फुल पोटो नात ख़्वान 2026। अस्सलामु अलैकुम या अली मदद।